अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त सिंध जा 10 अदाकार जिन जा चाहींदड़ तमामु घणा आहिनि। त दोस्तों उहे कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। देरी करे बिना अॻिते थो वधां ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों नंबर 1 ते जेको अदाकार अचे थो हुन अदाकार जो नालो आहे असद कुरैशी। दोस्तों असद कुरैशी जा तमामु घणा चाहींदड़ आहिनि ऐं हिन 2000 जे दौर में हिन तमामु घणा ड्रामा ऐं तमामु घणियूं फिल्मूं कयूं ऐं हिन मेन किरदारु अदा कयो। ऐं हिन जो जेको अपकमिंग ड्रामो आहे उहो आहे दर्दनि जो देस ऐं ॾाढनि जो ॾे सीज़न 2। दोस्तों नंबर 2 ते थो अचे अब्बास गुल ओडाणो, जेको सिंध जो तमामु ख़ूबसूरत अदाकार आहे ऐं तमामु घणा हिन जा चाहींदड़ आहिनि ऐं ख़ासि करे ही मेन किरदारु अदा कंदो आहे पंहिंजनि फिल्मुनि में या ड्रामनि में। ऐं हिन जो जेको अपकमिंग ड्रामो आहे उहो आहे दर्दनि जो देस ऐं ॾाढनि जो ॾे सीज़न 2 ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो। दोस्तों नंबर 3 ते जेको अदाकार अचे थो हुन अदाकार जो नालो आहे सैद निसार शाह बादशाह। दोस्तों ही हिकु सैयद आहे ऐं हिन जा चाहींदड़ घणा आहिनि ऐं हिन जा केतिरा ई जेको आहे सो मुरीद बि आहिनि। दोस्तों हिन घणनि ई फिल्मुनि में या ड्रामनि में हिन विलेन जो किरदारु बि निभायो आहे ऐं मेन किरदारु बि निभायो आहे। ऐं हिन जा जेके अपकमिंग ड्रामा आहिनि उहे आहिनि दर्दनि जो देस, ॾाढनि जो ॾे सीज़न 2 ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो। दोस्तों नंबर 4 ते जेको अदाकार आहे उहो तमामु ई उन जी फैन फॉलोइंग घणी आहे जंहिंजो नालो आहे आज़म मेंगल। दोस्तों आज़म मेंगल बि तमामु घणा ड्रामा कया आहिनि, पंजा परावा जहिड़ा ड्रामा कयईं ऐं पत्थर दुनिया जहिड़ा ड्रामा कयईं। ऐं दोस्तों हिन आज़म मेंगल ख़ासि करे ड्रामनि में जेको किरदारु अदा कयो आहे उहो विलेन जो किरदारु निभायो आहे। ऐं दोस्तों हिन अदाकार जो जेको अपकमिंग ड्रामो आहे हिकिड़ो त आहे ज़हर ज़िंदगी ऐं ॿियो आहे रूहे इश्क, जेको उर्दू ड्रामो आहे। दोस्तों नंबर 5 ते जेको अदाकार आहे उहो आहे ज़ुल्फ़कार बुर्दी। दोस्तों ज़ुल्फ़कार बुर्दी बि केतिरा ई ड्रामा कया ऐं फिल्मूं कयईं जिन में हिन विलन जो किरदारु निभायो आहे ऐं जेको हीरो जो किरदारु आहे उहो तमामु घटि हिन निभायो आहे, पर ख़ासि करे विलन जो किरदारु घणो निभायो अथई। ऐं दोस्तों हिन जो जेको अपकमिंग ड्रामो आहे उहो आहे दर्दनि जो देस ऐं ॾाढनि जो ॾे सीज़न 2। दोस्तों नंबर 6 ते आहे बिलावल खोखर। दोस्तों बिलावल खोखर खे जेका उनखे पहुच मिली उहा पंजा परावा ड्रामे में मिली ऐं पंजा परावा ड्रामे में हिन एॾी त VIP एक्टिंग कई जो हिनखे ड्रामा मिलंदा विया। दोस्तों हिन पंजा परावा में मेन किरदारु निभायो, पर हाणे हे जेको आहे सो विलन जो किरदारु थो अदा करे, जीअं त ॾाढनि जो ॾे में हिन विलन जो किरदारु निभायो। ऐं दोस्तों हिन जो अपकमिंग ड्रामो आहे ॾाढनि जो ॾे सीज़न 2 ऐं ज़हर ज़िंदगी में बि ही ख़ासि करे ॾिसी सघिजे थो। चांस त इहे ई आहिनि त हीअ ज़हर ज़िंदगी में ॾिसिजी सघिजे। दोस्तों नंबर 7 ते जेको अदाकार आहे उन अदाकार जो नालो आहे उमेद अली कलवड़। दोस्तों उमेद अली कलवड़ खे जेका शोहरत मिली उहा पत्थर दुनिया ड्रामे मां मिली ऐं हिन जा बि चाहींदड़ तमामु घणा आहिनि ऐं हिन ख़ासि करे विलेन जो किरदारु निभायो। ऐं दोस्तों 2017 ऐं 18 खां ही ॿिए कंहिं बि ड्रामे में नज़र न आयो, छो त 2017 ऐं 18 में जेको ड्रामो आयो उहो आहे दर्दनि जो दरिया। दोस्तों उन खां पोइ हे कंहिं बि ड्रामे में पोइ नज़र न आयो, पर हाणे जेको हिन जो अपकमिंग ड्रामो आहे उहो आहे ज़हर ज़िंदगी ड्रामो। दोस्तों नंबर 8 ते आहे ज़ाहिद सिद्दीकी। दोस्तों ज़ाहिद सिद्दीकी बि तमामु घणा ड्रामा ऐं तमामु घणियूं फिल्मूं कयूं, छो त उन्हनि फिल्मुनि में ऐं हिन ड्रामनि में विलेन जो किरदारु निभायो आहे, हीरो जो किरदारु हिन घटि निभायो आहे। दोस्तों हिन अदाकार जा बि चाहींदड़ तमामु घणा आहिनि ऐं ही असां 8 नंबर जी लिस्ट ते रखियो आहे। हिन जो जेको अपकमिंग ड्रामो आहे उहो आहे ॾाढनि जो ॾे सीज़न 2। दोस्तों नंबर 9 ते जेको अदाकार आहे उहो आहे मज्जू सतार लाड़। दोस्तों हिन बि तमामु घणा ई ड्रामा कया ऐं फिल्मूं कयईं, पर हिनखे जेका पहुच मिली उहा पत्थर दुनिया ऐं पंजा परावा ड्रामे मां मिली। ऐं दोस्तों हिन महिल हिन जी फैन फॉलोइंग तमामु घणी आहे ऐं हिन जा चाहींदड़ बि घणा आहिनि। हिन जो जेको अपकमिंग ड्रामो आहे उहो आहे ॾाढनि जो ॾे ऐं ज़हर ज़िंदगी। दोस्तों नंबर 10 ते आहे कॉमेडी अदाकार
मामा लालू जंहिंखे तव्हां सभु सुञाणींदा हूंदव उन जी तारीफ़ असां कयूं ई न, छो जो उहो तारीफ़ उन जी केॾी बि तारीफ़ कजे पर असांजे लाइ उहा घटि तारीफ़ हूंदी। हिन दोस्तों तमामु घणा ड्रामा कया ऐं उन्हनि में हिन कॉमेडी अदाकार कॉमेडी थी केतिरनि ई माण्हुनि खे हिन खिलायो आहे। हाणे जेको हिन जो ड्रामो हली रहियो आहे उहो आहे मश्करनि जो ॻोठु ड्रामो। त दोस्तों इहे हुया 10 अदाकार जिन्हनि जा चाहींदड़ तमामु घणा आहिनि। त दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी ई आहे। वीडियो सुठी लॻी हुजे तिन खे लाइक कजो ऐं कमेंट सेक्शन में इहो ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां हिननि 10 अदाकारनि मां तव्हांजो फेवरेट अदाकार कहिड़ो आहे। कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुदस्सिर अली टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।